अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जन जईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान पंहिंजी मुंशी जी बेइज़्ज़ती बर्दाश्त करे सघंदो? छा जेको आहे सो शेरदिल वॾेरे बालाज खान खे हाणे छॾे ॾींदो? छा जेको आहे सो वॾेरो बालाज खान सारंग गमदिल ऐं मिठल वारनि खे हाणे जेको आहे सो माफ़ु करे छॾींदो? पंहिंजी जेको आहे मुंशी जी बेइज़्ज़ती उन्हनि खां बर्दाश्त थींदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी के बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तों महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, छो जो तव्हांजो सब्सक्राइब करण सां को ख़र्च कोन थो अचे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणो गुस्से में हूंदो हो। पंहिंजी सौट खे चवंदो मूंखे अॻु में जेको आहे सो माना मुंहिंजे मथां सख़्तियूं हुयूं उहो सिर्फ़ु और सिर्फ़ु चाचे जे करे हुयूं। हाणे मुंहिंजो चाचो इन आहे त मां इन्हनि सभिनी खे हाणे अहिड़ो ॾिसी रहंदुमि ऐं वॾेरे बालाज खान खे त मां ज़रूरु हिकु ॾींहुं ख़तमु कंदुमि। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सारंग वॾेरे बालाज खान जी मुंशी यानी मखणे जी अहिड़ी बेइज़्ज़ती करे मोकिलींदो त हुनजे मथे में जेको आहे धूड़ विझी मोकिलींदो आहे। उन ते जेको आहे सो वञी हुनखे चवंदो आहे त वञी पंहिंजे वॾेरे बालाज खान खे चओ त जेको आहे सो जेकॾहिं तूं बि असांजे ॻोठ में ॿीहर ईअं आएं त तुंहिंजे मथे असां ईअं धूड़ विझी जेको आहे सो मोकिलींदासीं। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान तमामु घणे सारंग मिठल शेरदिल ऐं मल्हार वारनि जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो ऐं हो चवंदो त हिकु चकर उहे मुंहिंजे हथ में अची वञनि त मां उन्हनि खे ॾिसी रहंदुमि ऐं हो पंहिंजा माण्हू मोकिलींदो मुंशी ऐं जेको आहे सो गमदिल या उन्हनि पंहिंजे सभिनी उन्हनि माण्हुनि खे मोकिलींदो जेके शेरदिल वारनि खे ख़तमु कंदा। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त उहे कॾहिं बि शेरदिल वारनि खे ख़तमु कोन कंदा। बहरहाल शेरदिल वारा वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।